शांति। हाणे बाबा खे यादि कंदासीं 2 मिंट। पंहिंजे पाण खे शरीर खां न्यारी मां आत्मा। हाणे थोड़ी देर ये संकल्प करो, विचार करो कि हाणे मां शरीर खां कुछ कम न कराई। थोड़ी सी देर हाणे मां आत्मा निराकार रूप में स्थित थी करे परमात्मा बाप की याद करे, परमात्मा बाप जो ज्ञान बुद्ध। महात्मा निराकार परमात्मा की संतान इन सृष्टि ते इन शरीर में आया। हाणे संगम युग जे समय ते परमात्मा बाप मुखे ज्ञान तो दे सृष्टि जे आदि मुक्ति। अज मिठा मिठा श्री बाबा चवनि था कि तव्हां आत्माउनि खे ॾाढे समय खां सॾु कयो, छो जे दुखी थी आहियो न। हाणे मां हिन सृष्टि ते आयो आहियां तव्हांखे सुखनि जी राह ॾेखारण। दुनिया में त ॾाढा सारा माउ पीउ हूंदा आहिनि न, उन्हनि जा ॿार बि हूंदा आहिनि, लेकिन सभिनि खां वॾो पीउ आहे परमात्मा। उहो सर्व बापनि जो बि बाप आहे न। हुनजी केतिरी ढेर सारी आत्मायूं ॿार अथसि। सभिनि खां वॾे बाप जा सभिनि खां ज्यादा ई ॿार थींदा न, लेकिन बाबा जा ॿार निराकार रूप में सभु आत्मायूं आहिनि। वो दुनिया में सभु हद जी क्रिएशन कंदा आहिनि। हद जा माँ बाप ठाहींदा आहिनि, 2, 3, 4 ॿारनि जा, लेकिन परम पिता परमात्मा बाप जी पूरी विश्व आत्मायूं जो ॿार आहिनि। सभु दुखी थींदा आहिनि त उनखे यादि कंदा आहिनि। सभिनि खां वॾो पीउ केरु आहे? परमात्मा। हुनजी प्रवृत्ति ॾाढी वॾी अथसि। परमात्मा बाप चईंदो आहे हाणे मां बि ब्रह्मा तन में अची करे परिवार रचियो आहे न। ये ईश्वरीय परिवार आहे। वैसे त निराकार रूप में सभु मुंहिंजा ॿार आहिनि, लेकिन हाणे ब्रह्मा तन द्वारा जेका ॿार मुंहिंजा ठहिया आहिनि उहे सभु ब्रह्म कुमार कुमारियूं मुंहिंजी मत ते हली करे सत्युगी नई दुनिया में वञण जे लाइ तयारी थी कयो। त बाबा चवनि था कि तव्हां हाणे मुंहिंजी गोद वरिती अथव न। परमात्मा जी गोद आत्मा ब्रह्मा तन द्वारा वरिती आहे। पहिरियों त असां असुरनि जी गोद में हुआसीं, हाणे ईश्वरीय गोद में आया आहियूं। हिते माँ बाप भाई बहन बसि एतिरो ई संबंध आहे। बाबा चईंदा आहिनि ये शरीर जो भान कढो। हिन शरीर जे भान सां विकारनि जी बांस ईंदी आहे न। आत्मिक बान में टिकी करे सभिनि खे आत्मा आत्मा भाई भाई जे रूप में ॾिसो। हाणे तव्हां पवित्र था ठहियो न। पवित्र रहण मुंहिंजी आत्मा जो अधिकार आहे। शांति में रहण मुंहिंजी आत्मा जो अधिकार आहे न। ये मुंहिंजी प्रॉपर्टी आहे आत्मा जी। सुख शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता शक्तियों संपन्न ये सभु मुंहिंजी प्रॉपर्टी आहे। अञा ताईं मां रावण जी मत ते बि हलां, विकारनि जी मत ते। हाणे बाबा अची करे मूंखे स्वयं जी पहचान ॾिनी अथई। मुंहिंजी प्रॉपर्टी छा आहे उहो मूंखे वापसि ॾिए थो न बाबा। मां रावण खां लड़दे द्वापर युग खां मां आत्मा रावण खां लड़ां थी, अर्थात विकारनि खां युद्ध थी करां। हाणे मां विकारनि जे पूरे वश थी वई आहियां, विकारनि जी जेल में अची वई आहियां। हाणे परमात्मा चए थो मूंखे वरी खां निराकार रूप में यादि करो त तव्हां हिन विकारनि जी जेल खां मुक्त थी वेंदव। हिन ते विजय प्राप्त करे छॾिजो। माण्हू त चईंदा आहिनि कि मन जीते जगत जीत, लेकिन बाबा चए थो इहो माया अर्थात 5 विकारनि ते जीतंदव त तव्हां जगत खे जीते सघंदा आहियो। ये लक्ष्मी नारायण विकारनि खां जीत पाती हुई न, तॾहिं त विश्व जो मालिक ठहिया आहिनि। हाणे तव्हां बि हिननि जी राजधानी में वञण वारा आहियो,
त तव्हां बि मूंखे यादि करे हिन विकारनि ते जीत पायो त तव्हां जगत जा मालिक ठही वेंदा। सत्युग में त सिर्फ़ु भारत ई हूंदो न, ॿियो कोई देश हूंदो ई न, त भारतवासी पूरे विश्व जा मालिक थी विया न। हाणे विश्व जो गुलाम थी विया आहिनि, पोइ वरी कल्ह विश्व जो मालिक ठही विया। त बाबा चवनि था हाणे पूरी कोशिशि करो कि असां बिना सजाए खाए करे परमात्मा खे यादि करे पंहिंजे जन जन्मांतर जे पापनि सां मुक्त थियूं, पावन थियूं, सुतो प्रदान थियूं। छो जी आत्मा खे पावन त ठहिणो ई आहे, त छो न बाबा खे यादि करे पावन ठहूं। गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए बाबा खे यादि करो, कर्म योगी रहो न, कर्म योगी ठहो, कर्म कंदे बाबा जी यादि में रहो। कर्म योगी अर्थात कर्म कंदे बाबा जी यादि में रहो। दुनिया में त कई प्रकार जा हठ योग सेखारींदा आहिनि, उन जे लाइ अलॻि समय कढणो पवंदो आहे। उन रीति वियो करो तॾहिं उहा आसन करे सघंदा आहियूं, योग आसन। लेकिन इहो परमात्मा असांखे सहज राजयोग थो सेखारे। सहज छो आहे? छो जी हलंदे फिरदे खाईंदे पीअंदे बि असां योग करे सघंदा आहियूं। छा परमात्मा खे यादि करे सघंदा आहियूं, आत्मा खे शक्तिशाली ठाहे सघंदा आहियूं। शरीर खे तंदुरुस्त करण वारे योगनि जे लाइ त अलॻि टाइम कढणो पवंदो आहे न, हिते अलॻि टाइम न कढणो आहे। हा, प्रैक्टिस जे लाइ थोरो एकांत में थोरो अभ्यास करण लाइ पहिरियों टाइम कढणो पवंदो आहे। आदत पइजी वेंदी आहे परमात्मा खे निराकार रूप में यादि करण जी, त कर्म कंदे बि पोइ आत्मा खे उहो अभ्यास सॼो ॾींहुं यादि रहंदो आहे। हिते त परमात्मा सां गॾु रहणो आहे न, परमात्मा खे निराकार रूप में पाण सां गॾु रखिणो आहे, पंहिंजे पाण खे निराकार आत्मा सम्झी करे। पहिरियों त भक्ति में त माण्हू जेसि ताईं अॻियां मंदिर न हुजे, मूर्ति न हुजे, फूल आदि न हुजनि, भोग आदि न हुजे, कुझु पढ़ण लाइ शास्त्र आदि न हुजे, त चईंदा कि भक्ति कीअं करो, कीअं भॻवान खे यादि करो, मूर्ति त हुजे न। लेकिन हिते बाबा चए थो भॻवान खे यादि करण लाइ मूर्ति जी दरकार न आहे, ख़ुदि जी पहचान जी दरकार आहे कि मां केरु आहियां। ऐं भॻवान जो असली परिचय हुजणो खपे। भॻवान कोई शारीरिक आकार थोड़ी अथसि, भॻवान जो निराकार आहे, अर्थात आकार अथसि लेकिन शारीरिक आकार कोन अथसि। ये सितारा बि ॾेखारण में ॾियनि था न, वही परमात्मा भी सितारे मिसल आहे, छोटी सी बिंदी आहे, लेकिन अखियुनि खां नज़र न ईंदी आहे। हाणे पंहिंजे शरीर जे अंदरि आत्मा आहे न, त आहे तॾहिं त शरीर खां कर्म थी कराए, त कुझु त रूप हूंदुसि हुनजो, लेकिन पाण खे नज़र नथी अचे त पाण इहे थोरी चईंदासीं कि आत्मा नाम रूप खां न्यारी आहे, कुझु आहे न। आहे त सही, तॾहिं त आत्मा आहे, जेसि ताईं शरीर में तेसि ताईं शरीर जी वैल्यू आहे। आत्मा शरीर में न आहे त शरीर जी कोई वैल्यू न आहे। उहे परमात्मा बि आहे, भले उहो ॾेखारण में न ॾींदो आहे, लेकिन उहो एतिरो शक्तिशाली आहे कि पूरी दुनिया खे संभाले सघंदो आहे। आत्मा पंहिंजे शरीर खे संभाले थी न, त उहे पंहिंजे परिवार वारनि खे संभाले वेठी आहे। कई माण्हू त देश खे बि संभालंदा आहिनि, लेकिन परमात्मा त पूरे विश्व जो संभाले सघंदो आहे त सही, लेकिन उनजो शारीरिक आकार कोन्हे। त हाणे भॻवान खे यादि करण लाइ कोई मूर्ति आदि, कोई मंदिर आदि जी या कोई शास्त्र आदि पढ़ण या कोई फूल आदि चढ़ाइण जी दरकार न आहे कि असां भॻवान खे यादि करूं, पूजा करूं। परमात्मा खे उन पहचान सां यादि करो कि हुनजो रूप निराकार, हुनजो असली नाम शिव आहे, उहो रहण वारो परमधाम जो आहे, उहो मुंहिंजो आत्मा जो पीउ आहे, उहो सृष्टि खे स्वर्ग ठाहींदो आहे। हिन रीति हुनखे यादि करो। उहो हाणे हिन सृष्टि ते मूंखे सर्व शक्ति गुण ॾियणु आयो आहे, उहो मूंखे छा ज्ञान जी ॻाल्हियूं हुन मूंखे ॿुधाई अथई। हिन रीति परमात्मा खे यादि करो सॼो ॾींहुं। बाबा चए थो निराकार परमात्मा खे यादि करण सां आत्मा जो जन्म जन्मांतर जी मैल ख़तम थी वेंदी आहे, आत्मा हिकदमि साफ़ थी वेंदी आहे। त बाबा चए थो कि मां लक्स सोप बि आहियां, जीअं साबुण सां साफ़ थींदा न चीजूं, उहो ई मां बि हिकु अहिड़ो सोप आहियां जंहिंखे यादि करण सां तव्हांजी आत्मा जी सफ़ाई थी वेंदी। मां सागर बि आहे न, ज्ञान जो सागर, त तव्हां आहियो नदियूं, ज्ञान जी नदियूं।
मूंखे यादि कंदव त तव्हांजी आत्मा में ज्ञान भरजंदो वेंदो, सम्झ वधंदी वेंदी न। त बाबा सागर बि आहे, पाण आहियूं नदियूं। त हाणे आत्मा हिकदमि सुखी वई आहे न। कोई हुनखे कोई सम्झ कोन अथसि, कोई प्रकार जी शांति में रहण जो ढंग कोन अथसि, सुख जी वासना न करे सघंदी आहे। सुख जो पाणी बि ख़तम थी वियो अथसि, शांति जो, आनंद जो, ज्ञान जो, पवित्रता जो, शक्तियुनि जो कोई प्रकार जो पाणी हाणे आत्मा में न रहियो आहे, हिकदमि सुखी वई आहे। त अहिड़ी आत्मा खे बाबा वरी खां ज्ञान ॾेई करे उनखे भरे थो। अर्थात पाण आहियूं ज्ञान जी नदियूं, बाबा आहे ज्ञान जो सागर। जेतिरो चाहियो पंहिंजी नदी खे भरे सघंदा आहियो। तो दुनिया में भी कोई वॾी वॾी नदी हूंदी आहे, कोई तो छोटो तालाब सो हूंदो आहे, कोई तो छोटी सी जगह में थोरो पाणी भरियल हूंदो आहे। त पाण खे हाणे ज्ञान सागर बाप मिलियो आहे, त पूरो ज्ञान ॿुधी करे सम्झी करे पंहिंजी आत्मा रूपी बुद्धि, आत्मा में जेकी बुद्धि आहे हुनखे भरूं न पाण। बाबा चए थो भक्ति मार्ग में त माण्हू मुंहिंजे अॻियां हथ फैलाईंदा आहिनि, पंहिंजी झोली फैलाईंदा आहिनि कि असांजी झोली भरो। बाबा चए थो उहो त कपिड़े जी झोली हूंदी आहे न, लेकिन मां कहिड़ी झोली भरदो आहियां? आत्मा में जेकी बुद्धि आहे न, हुन बुद्धि खे ज्ञान रूपी रत्ननि सां भरदो आहे। शिव बाबा जा भंडारा भरपूर आहिनि। कहिड़ा भंडारा भरपूर आहिनि? शक्तियुनि जा, गुणनि जा, ज्ञान जा, इहे भंडारा भरपूर आहिनि। जॾहिं इहे सभु पाण आत्मा पंहिंजे अंदरि भरदा वेंदासीं, ॿुधी करे धारण कंदे पाण जीवन में धारण कंदा वेंदासीं, त पंहिंजे जीवन में सर्व प्रकार जा दुख आदि सभु दूर थी वेंदा ऐं पंहिंजी बुद्धि रूपी झोली भरजी वेंदी। त इहा झोली भरण जो समय हाणे ई समय आहे कि पाण परमात्मा खे यादि करे हुन सां सर्व शक्ति गुण, हुन जो ज्ञान ॿुधी करे पंहिंजी आत्मा खे भरपूर करूं, पंहिंजी झोली सदा जे लाइ भरूं। बाबा चए थो नई दुनिया जी स्थापना करण लाइ मूंखे अचिणो ई पवंदो आहे न सृष्टि ते। ये थोड़ी मां पहिरीं बार हिन सृष्टि ते आयो आहियां। न त हर 5000 साल बाद ईंदो ई रहंदो आहे। हर 5000 साल में हिकु बार अची करे तव्हां सां इन ई रीति मिलंदो आहे, तव्हांखे इन ई रीति ज्ञान ॾींदो आहे। तॾहिं त तव्हां भक्ति मार्ग में जॾहिं दुख शुरू थींदो आहे त तव्हां मूंखे सॾु कंदा आहियो। छोकी आत्मा खे सम्झ त हूंदी आहे, पतो त हूंदो अथसि, लेकिन उहो अंदरि इहो ज्ञान न हूंदो अथसि कि केरु सॾु थी करे। मां केरु आहियां? शरीर आहियां या आत्मा? केरु थो सॾु करे भॻवान खे? आत्मा खे इहो पतो त अथसि कि मां हाणे दुखी थी वई आहियां, त मुंहिंजे दुखनि खां छुड़ाइण लाइ परमात्मा ई इहो कमु करे सघंदो आहे। तॾहिं त सभु कुझु हूंदे हुए बि, संबंधी आदि हूंदे हुए, धन संपत्ति हूंदे हुए, गुरु आदि हूंदे हुए, सभु कुझु हूंदे हुए बि आत्मा पंहिंजे बाप खे ज़रूरु यादि कंदी आहे। तूं अचु, हे भगवान, हे ईश्वर, हे अल्लाह। त ज़रूरु आत्मा खे परमात्मा यादि त हूंदो आहे, लेकिन सम्झ न हूंदी आहे कि केरु थो चए मां केरु आहियां, मुंहिंजो बाप केरु आहे। हाणे मां तव्हांखे वरी खां नई दुनिया जो सुख ॾियण आहियो न, तव्हांजे लाइ सुखनि जी दुनिया स्थापन करण आहियो। मां आहियां मास्टर नॉलेज शो। तव्हां ॿारनि खे पढ़ाए करे विश्व जो मालिक थो ठाहे। ॾिसो दुनिया में भी कोई पद प्राप्त करणो हूंदो आहे त पढ़ाई करणी पवंदी आहे न। देखो ईअं ई थोड़ी कंहिंखे डॉक्टर जी डिग्री ॾेई छॾींदासीं। त हाणे परमात्मा जेकी पढ़ाई थो पढ़ाए हुन सां असांखे देवी देवता पद जी डिग्री मिलंदी। हिते पाण खे बि डिग्री मिलंदी कि हा हाणे तव्हां देवी देवता आहियो। जॾहिं असांजे अंदरि को दैवी गुण हूंदा, दैवी शक्ति हूंदियूं, दैवी कलायूं हूंदियूं, दैवी तरीक़े जी चाल चलन हूंदी, सत्युग में पाण खे नयो शरीर मिलंदो। लेकिन हाणे हिन पुराणे शरीर में रहंदे रहंदे मुंहिंजो आत्मा खे उहो सभु कुझु सिखणो आहे। जे नई कार वठंदा आहियूं हुन खां पहिरियों पुराणी कार हलाए करे ॾिसंदा आहियूं न, सभु प्रकार सां पाण प्रैक्टिस कंदा आहियूं कि हीअं थींदो त पाण हीअं कंदासीं, हीअं थींदो त हीअं कंदासीं। गाॾी हलाइणु सिखंदा आहियूं, कई माण्हू नई गाॾी हलाइणु सिखंदा आहिनि डायरेक्ट, लेकिन क़ाइदो त इहो ई आहे न, पहिरियों पुराणी हलाइणु सिखो
ताकी कुछ ये गड़बड़ अचे थे तो तव्हांजी गाॾी ख़राब न थिए। त ये ही परमात्मा भी पाण खे हाणे हिन पुराणी गाॾी शरीर रूपी गाॾी में ई मां आत्मा वेठी आहियां ऐं बाबा असांखे सतयुग में कीअं असां जीवन जींदासीं, असांजे अंदरि कहिड़ा कहिड़ा गुण कलायूं हूंदियूं, कीअं असां संबंध निभाईंदासीं, उहे सभु हिन ई शरीर में पाण आत्माउनि खे सेखारे थो। पोइ जॾहिं पाण आत्मा उहो ई सर्वगुण सां 16 कलाउनि सां संपूर्ण निर्विकारी थी वेंदासीं, अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम थी वेंदासीं, त वञी करे पाण संपूर्ण पावन थी वेंदासीं। त पोइ पाण खे पावन शुद्ध शरीर थींदो। ऐं हीअं बि न की असां कलयुगी आत्मा आहियूं, हुते वञी असांखे पावन शरीर मिले, पोइ हुते असां वञी करे इहे सिखूं, हुते हली करे असां हलणु चलणु हिक ॿिए सां व्यवहार करणु सिखूं, न इहो बि न थींदो। छो जी भॻवानु त हाणे ई अची सघंदो आहे न, सिखाइण वारो भॻवानु आहे। छो जी भॻवान खे ई नई सृष्टि जी स्थापना करणी अथसि, त नई सृष्टि जा सभु रीति रस्म उनखे ई पतो अथसि न, त उनखे ई सिखाइणो अथसि। त सत्युग में त भॻवानु ईंदो न, छो जी हुनजे लाइ त गायन ई आहे, पतित पावन आहे, दुख हरता सुख हरता है। त न वो पावन दुनिया में ईंदो आहे, न वो सुखनि जी दुनिया में ईंदो आहे, उहो त ईंदो आहे दुखनि जी दुनिया जे अंत में, हाणे वारे समय में। पोइ हाणे ई आत्माउनि खे सत्युग में वञण जे लाइ लाइक़ु ठाहे छॾींदो आहे, तयारु करे छॾींदो आहे, पोइ ख़ुदि वानप्रस्थ में हली वेंदा। जीअं पहिरियों क़ाइदो हूंदो हुयो न कि भई माउ बाप 60 वर्ष जी आयु ताईं पंहिंजे ॿारनि खे सभु कुझु सिखाए करे सभु कुझु ॾेई करे पोइ 60 वर्ष जी आयु खां पोइ गुरु आदि कंदा हुया, भक्ति आदि कंदा हुया। हाणे अहिड़ो क़ाइदो न आहे, हाणे त घर में ई रहंदा आहिनि, पर पहिरियों अहिड़ो क़ाइदो हूंदो। त परमात्मा बि हाणे पंहिंजे ॿारनि खे लाइक़ु ठाहे करे पोइ परम धाम में हली वेंदो, वानप्रस्थ अवस्था में, वाणी खां परे हली वेंदो। पोइ कॾहिं पंहिंजो हाल चाल ॿुधंदो आहे, जॾहिं द्वापर युग में पाण दुखी थी वेंदा आहियूं त भॻवान खे सॾु कंदा आहियूं, तॾहिं पोइ परमात्मा मथे वेठो वेठो ई असांजी मदद कंदो आहे। पोइ ईंदो आहे कलयुग जे अंत में। छो जी ड्रामा में पार्ट ई ईअं ई आहे न, सत्युग त्रेता में असां सुखी हुयासीं, असां भॻवान खे यादि ई न पिया करूं। जीअं ॿारनि खे सभु कुझु हूंदो आहे त माउ बाप खे थोरी यादि कंदा आहिनि, पंहिंजे ई खेल खेल में मस्तु रहंदा आहिनि। त पाण आत्माऊं 2 युगनि ताईं ॾाढी मस्ती सां खेल खेॾंदा हुयासीं। हुते सभु प्रकार जी संबंधी आदि हुया, वस्तु आदि हुया, वैभव, तव्हांजी प्रकृति बि सुखदाई हुई, कोई प्रकार जो दुख हुयो ई न, तकलीफ़ हुई ई न, कोई प्रकार जी कमी न हुई आत्माउनि जी। हुन 2 युग में जेतिरी बि आत्मायूं हुन ॿिनि युगनि में जंहिं बि पाठ वॼायो, हुन 2 युगनि में आत्मा खे कोई तकलीफ़ न थी, कहिड़ी बि आत्मा खे, ऐं कोई लड़ाई झगड़ो बि न कि तव्हां छो गद्दी ते वेठा आहियो, असां वियूं न, बल्कि लक्ष्मी नारायण जी 8वीं गद्दी जेकी हूंदी, उहो बि त्रेता युग शुरू थींदो, सतयुग में 8 गद्दियूं हूंदियूं लक्ष्मी नारायण। पोइ 8वीं जेकी गद्दी वेहींदी, जॾहिं हुननि जो राज्य पूरो थियणो हूंदो, त जॾहिं राम सीता जो गद्दी ते वेहण जो समय हूंदो, त उहो बि हुनखे ख़ुशी ख़ुशी राज्य ॾींदा अथव कि हाणे तव्हां हिन दुनिया खे संभालो। ऐं हुते गुरु आदि बि न हूंदा हुया, त उहो ख़ुदि ई जेके 8 नंबर वारा लक्ष्मी नारायण हुया, उहो ख़ुदि ई राम सीता खे ख़ुशी ख़ुशी सां उन्हनि जा पेर आदि धोई करे उन्हनि खे राज्य भाग्य ॾींदा हुया। कोई लड़ाई झगड़ो, हिते त हाणे कंहिंजे देश ते राज्य करणो हुजे त केॾी लड़ाई झगड़ो थींदो। अॼु पंहिंजे शहरनि में टुकड़े टुकड़े ते माण्हू केॾी लड़ाई झगड़ा था करनि, इहो असांजो, इहो असांजो, धरती ते, पाणी ते, आसमान ते, असांजे देश जो आसमान में तव्हां हिन तरफ़ां कोई बि तव्हांजो एरोप्लेन न ईंदो, हेलीकॉप्टर न ईंदो, परंतु हुते कोई प्रकार जी दुख न हुयो। हिन करे 2 युगनि ते भॻवान खे कोई यादि न कंदो आहे, त भॻवानु चवंदो 2 युगनि ते मां बि विश्राम कंदो आहे मथां। छो जी द्वापर युग खां भॻवान खे मथे पुकारियूं त पहुचंदियूं आहिनि न, मन जी पुकार त आत्मा वटि पहुचती आहे। द्वापर युग खां आत्माउनि जी पुकार पहुचे बि,
त परमात्मा भी उते वेठो थोड़ी रहंदो आहे, वो भी पंहिंजी पुकार ॿुधी करे पोइ पंहिंजी मदद कंदो आहे। पूरी दुनिया जी आत्माउनि खे कॾहिं छा थो थिए, कॾहिं छा थो थिए, सभिनि जे मुख सां भॻवान ज़रूर शब्द निकिरंदो आहे। भॻवान शब्द यादि आयो भॻवान जे नाम सां त वो पुकार परमात्मा वटि वेंदी आहे। तव्हां चाहे चओ कृष्ण भॻवान, हाणे कृष्ण भॻवान चऊं था न, त भॻवान चयो त पंहिंजी ॻाल्हि किथे पहुची वई। अगरि मन सां चयो त पंहिंजी ॻाल्हि भॻवान वटि पहुची, निराकार परमात्मा वटि। कृष्ण त देहधारी आहे न, हुनजी आत्मा त ओड़ो पाठ सत्युग में वॼायई। हिन समय पाण कृष्ण खे यादि करूं त कृष्ण जो ख़ुदि ई कलयुगी दुनिया में पतित शरीर में पाठ थो वॼाए। हाणे बराबरि उहो बि परमात्मा खे यादि करे पाण खे तयारु करे थो, लेकिन उहो पंहिंजी मन्नत कीअं पूरी करे सघंदो, उहो पंहिंजा दुख कीअं दूरि करे सघंदो, जबकि उहो ई दुखनि जी दुनिया में दुखी थियल आहे। त जेकी कृष्ण भॻवान खे माण्हू यादि कंदा आहिनि त उन्हनि जी मदद कृष्ण न कंदो आहे, उन्हनि जी मदद परमात्मा ई कंदो आहे। चाहे तव्हां राम भॻवान चओ, चाहे राधे भॻवान चओ, चाहे कहिड़ो बि भॻवान चओ, चाहे तव्हांजा कोई गुरु वग़ैरह हुजनि, उन्हनि खे अगरि तव्हां भॻवान मञी करे पूॼो था त तव्हांजे गुरुअनि खे बि शक्ति ॾियण वारो उहो परमात्मा ई आहे। पर तव्हांजी मन्नत उहो गुरु द्वारा पूरी कंदो, लेकिन कंदो परमात्मा ई। शक्ति सभिनि खे ॾियण बाप जो ई कमु आहे। ते गुरु आदि देवी देवता त पंहिंजा वॾा भाउ आहिनि, जो पंहिंजी दुख जे समय पंहिंजी मदद जे लाइ हुननि पंहिंजो जीवन त्याग कयो अथनि। देवी देवता आहिनि त न कयो, लेकिन हाणे जेका गुरु आदि आहिनि उन्हनि त पंहिंजो इहे वारो जीवन त्याग करे संन्यास वरितो अथनि न। छो जी समय ते पाण भॻवान खे यादि कंदा आहियूं त परमात्मा बि शक्ति कंहिंजे द्वारा ॾींदो, पवित्र आत्मा जे द्वारा ई त पाण खे शक्ति ॾेई सघंदो आहे न। त हुननि जेको घर गृहस्थी जो त्याग कयो अथनि, विकारनि जो त्याग कयो अथनि, त उन जे फलस्वरूप परमात्मा असांखे हुननि जे द्वारा मदद कंदो आहे। छो जी पवित्र आत्मा ई भॻवान जी शक्ति कैच करे सघंदी आहे न। त बाबा चए थो उन्हनि जो बि पार्ट हुयो जो उहो तव्हांजी मदद पिया करे, लेकिन हाणे डायरेक्ट मां आहियो, हाणे तव्हां कंहिंजे ज़रिए मूंखां शक्ति न वठो। हाणे डायरेक्ट मां तव्हांखे चवां थो, तव्हां जिते बि आहियो त हुते वेही करे मूंखे निराकार रूप में यादि करो, पाण खे आत्मा सम्झो, त तव्हांखे हुते वेठे वेठे बि मदद मिली वेंदी। तव्हांखे हाणे किथे वञण जी दरकार न आहे, तव्हां किथे बि वेही करे मूंखे निराकार रूप में यादि करे सघंदा आहियो। पाण खे आत्मा सम्झी करे पोइ हिन सां तव्हांजा सभु पाप बि धुलिजी वेंदा, तव्हांजी सभु मनोकामना बि पूरी थी वेंदी। छो जी जेकी बि मनोकामना हूंदी आहे मनुष्य आत्मा जी सुख जे लाइ ई हूंदी आहे न। असांखे सुख शांति पंहिंजे परिवार जी ख़ुशियुनि जे लाइ ई कंदो रहंदो, त उहो दुनिया त भॻवानु असांजे लाइ स्थापन करे ई थो, त ऑटोमेटिकली उहो पंहिंजी मनोकामना त पूरी थी वेंदी न। लेकिन हुन जे लाइ हाणे पाण खे हुन रीति परमात्मा खे यादि करे पावन त ठहिणो पवंदो न। हीअ थोरी भॻवानु सत्य जी दुनिया स्थापन थो करे त बसि असां वञी करे उते सुख शांति में रहंदासीं। जेको ज्ञान ॿुधंदो ई न, भॻवान खे यादि कंदो ई न निराकार रूप में, उहो कीअं स्वर्ग में वञी सघंदो। जॾहिं पतो लॻियो आहे त हाणे पुरुषार्थ बि करिणो आहे, महिनत बि करणी आहे हुन दुनिया जा सुख ॾिसण लाइ, हुन दुनिया जी ख़ुशियूं ॾिसण लाइ महिनत बि छा आहे, केतिरो सहज आहे न। सिर्फ़ु कर्म कंदे भॻवान खे त माण्हू यादि कंदा ई आहिनि, लेकिन अञा ताईं पाण मूर्तियुनि जे ज़रिए यादि कंदा हुआसीं, तत्वनि जे ज़रिए यादि कंदा हुआसीं, गुरू जे ज़रिए यादि कंदा हुआसीं। हाणे सिर्फ़ु डायरेक्ट हुनखे निराकार रूप में यादि करिणो आहे न। मुंहिंजी आत्मा जो पीउ आहे उहो, बसि संबंध ऐं रूप ई त बदिली करिणो आहे। त परमात्मा बाप खे तो हिन रीति यादि कंदा त तव्हांजी आत्मा पावन थींदी वेंदी न। हिन सां बि छो थो चए बाबा, छो जे पाण खे बाबा हिन देह सां पाण खे ममत्व कढाइणु चाहींदो आहे कि तव्हां देह न आहियो। अञा ताईं तव्हां मूंखे देहिक रूप में यादि कयो न, हाणे ख़ुदि खे बि निराकार सम्झो, मां बि निराकार आहियां।
हिन देह जी दुनिया मां हाणे मोह कढो। देह पंहिंजी देह जी संबंधी, देह जे पदार्थ वस्तु, देह जा जेका बि धर्म आहिनि, विकार आहिनि, इन्हनि सभिनि सां हाणे पंहिंजो बुद्धि योग कटो। पंहिंजे पाण खे देही आत्मा सम्झो। हर हिक खे आत्मिक नाते सां ॾिसी करे उन्हनि सां गॾु संबंध निभायो। छो जे अॻियां सत्युगी दुनिया में ईअं ई संबंध हूंदो। सत्युगी दुनिया में भल घर गृहस्थी हूंदी, पति पत्नी हूंदा, ॿार आदि हूंदा, सभु हूंदा, लेकिन उन्हनि खे कहिड़ो भान सदा रहंदो अथनि? आत्मिक भान। कि भल ये मुंहिंजी पत्नी आहे, लेकिन असां ॿई, ये भी आत्मा है, मां भी आत्मा। ते आत्मा आत्मा भाव जो संबंध यादि न हूंदो, लेकिन आत्मा जो संबंध यादि हूंदो। त इन करे बाबा पाण खे छो थो चए आत्मिक स्वरूप में टिको? छो जे आत्मिक स्वरूप में टिकण सां आत्मिक शक्तियूं, स्वभाव, संस्कार पंहिंजे जीवन में ईंदा आहिनि। ऐं आत्मिक स्वभाव, संस्कार, शक्तियुनि जॾहिं जीवन में ईंदा आहिनि त पंहिंजे जीवन में सुख शांति ईंदी आहे। छो जे आत्मा जो निजी गुण ई आहिनि सुख, शांति, प्रेम, आनंद, पवित्रता, शक्तियूं, गुण। त हिन करे बाबा घड़ी घड़ी चए थो हाणे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो ऐं कर्म करो। छा? मीठी मीठी सुठी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे अटेंशन रूपी गृत द्वारा आत्मिक स्वरूप जे सितारे जी चमक खे वधाइण वारा आकर्षण मूर्त ठहो। हाणे बाबा असांखे अची करे आत्मा जो ज्ञान ॾिनो अथई न, आत्मा जी जोत जगाई अथई न, त हाणे हिन जोत जी चमक सदा वधंदी रहे। हुन जे लाइ ॿारनि खे घड़ी घड़ी हिन में गृत विझणो पवंदो। कहिड़ो गृत विझणो? मां आत्मा परमात्मा बाप जो ॿार आहियां। मां आत्मा सर्व गुण सर्व शक्तियुनि सां संपन्न आहियां। जीअं दिए में गृत विझंदा आहियूं न त हुनजी रोशनी घटि न थींदी आहे, उहो हिकु रस जलंदो रहंदो। ईअं ई पंहिंजी आत्मा खे में बि जेको दीपक जगियो आहे हाणे, हुनजी ज्योति सदा जगदी रहे। त घड़ी घड़ी ये यादि रखो कि मां परमात्मा बाप जो ॿार आहियां, सर्व गुण सर्व शक्तियुनि सां संपन्न आहियां। एतिरो मन में यादि करिणो अथव। हिन सां पंहिंजी आत्मा जी जेकी ज्योति जगी आहे उहो सदा हिकु रस जगदी जलदी रहंदी। स्लोगन आहे बेहद जी वैराग्य वृत्ति द्वारा परमात्मा खे दुनिया में प्रत्यक्ष करो। छो जी परमात्मा अखियुनि खां ॾेखारे में न ॾींदो आहे न। त पाण जॾहिं सभिनि सां संबंध निभाईंदे हुए बि कंहिंजे मोह में न ईंदासीं। बेहद जी वैराग्य वृत्ति अर्थात कंहिंजे बि मोह में न अचो, निर्मोही निर्विकारी थी करे जीवन जियो। त परमात्मा जी शक्ति पाण खे मदद कंदी आहे कि पाण हर संबंध निभाईंदे हुए बि कहिड़े बि बंधन में न फसूं, कहिड़े बि मोह में न फसूं, कहिड़े बि विकार में न फसूं। त जॾहिं पंहिंजे अंदरि इहा विशेषता ईंदी वेंदी त माण्हुनि खे सम्झ में अची वेंदो कि इहो परमात्मा जी ही शक्ति आहे जो हिन आत्मा खे एतिरो लाइक़ु ठाहियो अथई। अच्छा,